अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा सावल वारा वॾेरे चाकर खाने वारनि सां जंग करण जी तैयारी कंदा? छा जाबिर वॾेरो चाकर खान रावल वारनि खे हॉस्पिटल में ख़तमु कंदो? छा वॾेरो चाकर खान वारनि जी नंढी माउ पंहिंजे नौकराणी खे मारे छॾींदी? इन जी सॼी तफ़सीला ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों, काफ़ी दोस्तनि जो कमेंट्स बि आया आहिनि, लाइकूं आयूं आहिनि, तव्हां ॿाहिरनि जूं मोहबतूं आहिनि। इंशाअल्लाह उमेदु आहे त अॻिते बि मोहबतूं मिलंदियूं ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़, जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त सावल खान वारा चाकर खान वारनि सां जंग करण जो ऐलान कंदा ऐं हो तैयारी कंदा। जेकॾहिं हाणे चाकर खान आयो त असां बि फुल तैयारी में हूंदासीं, यानी हो बि वॾेरो चाकर खान वारनि सां मिलण लाइ तयारु हूंदा। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त जाबिर पंहिंजी जेको आहे सो मोहबत खे चवंदो, यानी चाकर खान वारनि जी माउ खे चवंदो, जेकॾहिं तूं चवीं त मां चाकर खान ऐं रावल वारनि खे उते हॉस्पिटल में ख़तमु करे छॾियां। बहरहाल तव्हां ॾिसंदव हुन ॻाल्हि खां इनकार करे छॾींदी ऐं चवंदी त इहा नामुमकिन आहे। जेकॾहिं तो ईअं कयो त पुलिस सिधो तव्हांजे ॻिची में न पर मुंहिंजे ॻिची में जेको आहे सो फाह विझंदी। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर खान वारनि जी माउ जेको आहे सो पंहिंजी नौकराणी खे जेको आहे सो चवंदी, जेकॾहिं तो आवाज़ बि कढियो त रावल खान वारनि खे हिननि लाइ ॾिनो आहे त असां तुंहिंजे पुट खे मारे छॾींदासीं, तुंहिंजी इन में भलाई आहे, तूं ख़ामोश रह। दोस्तों, असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा।